अस्सलाम वालेकुम समीन प्रोग्राम रतीअ जी रिहाण सां प्रोग्राम जो पेशकार ऐं मेज़बान जिब्रान ज़ेब अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। प्रोग्राम रतीअ जी रिहाण जी वॾे ज़माने खां हिकिड़ी रवायत, उन रवायत खे असीं अॻिते खणंदा पिया हलूं। ऐं अॼु जेका शख़्सियत असां सां स्टूडियो में मौजूदु आहे उहा घण रुखी शख़्सियत, जंहिंजे तारुफ़ लाइ मां नथो सम्झां त मूं वटि कहिड़ा लफ़्ज़ आहिनि त मां हुनजो तारुफ़ तव्हांखे ॾेई सघां। छाकाणि त ब्रॉडकास्टिंग में अगरि अचूं त हज़ारे अहिड़ा आर्टिस्ट चइबा न सवे, पर हज़ारे अहिड़ा फ़नकार जेके साईंअ जे करे अप्रूव थिया। ऐं उनखां अलावा अगरि अदबी हवाले सां ॻाल्हि कयूं था त तमामु वॾो कमु उन्हनि जो असांखे कालम नगारीअ में मिले थो। केतिरा ई किताब उन्हनि मुरतब कया। रेडियो में जेको तमामु वॾो हिकिड़ो कमु, तारीख़ जेका उन्हनि जोड़ी 3 जुल्दनि में। उनखां अलावा हिकिड़ो ॿियो वॾो कमु कैटलॉग जे हवाले सां त सिंधी मौसीक़ी जेतिरी बि रिकॉर्ड थी रेडियो हैदराबाद में, उनखे कैटलॉग किताबी सूरत में असांजे अॻियां आयो। उर्दूअ में तहत लफ़्ज़ सईद सालिह मोहम्मद शाह जे आवाज़ में उन्हनि तमामु वॾो हिकिड़ो कमु कयो, उहो रिकॉर्ड करायो हुई। हिकिड़ो नंढिड़ो हिकिड़ो मुख़्तसिर उन्हनि जो तारुफ़ ॾियण जो मक़सदु सिर्फ़ु इहो त यकीननि जॾहिं मां ज़िक्र कंदुसि हिन शयुनि जो त अव्हांखे ज़हन में अची वेंदो त कहिड़ी शख़्सियत असां सां गॾु स्टूडियो में मौजूदु आहे। अॼु मुंहिंजे लाइ तमामु वॾी ॻाल्हि आहे ऐं असां सभिनी लाइ ख़ुशनसीबी आहे त अॼु स्टूडियो में असां सां साईं नसीर मिर्ज़ा साहिबु मौजूदु आहिनि। साईं, तव्हांजी तमामु घणी महिरबानी, तव्हां पंहिंजे क़ीमती वक़्त मां वक़्तु कढी असांजे स्टूडियो में आयो। बिस्मिल्लाह रहमान रहीम। अस्सलाम वालेकुम जिब्रान, तव्हांजी वॾी महिरबानी। बल्कि ईअं चवां त जिब्रान ज़ेब जेको असांजी सिंधी ॿोलीअ जे इंतिहाई नाम्यारे असांजे हम असर ज़ेब सिंधी साहिब जा तव्हीं फ़र्ज़ंद आहियो। ऐं पाकिस्तान ब्रॉडकास्टिंग में तव्हां पंहिंजो ज़िम्मेदारियूं निहायत बहाउसन ख़ूबी सर अंजाम ॾियो पिया। उस्ताद नियाज़ हुसैन स्टूडियो में मौजूदु आहियां। अवां मूंसां जेको कुझु बि पुछणु चाहींदो उहा आउं हाज़िर आहियां। सामीन, इन ई स्टूडियो में, इन ई प्रोग्राम में नसीर मिर्ज़ा साहिबु केतिरनि ई फ़नकारनि, केतिरनि ई अदीबनि जा इंटरव्यूज़ कया आहिनि। ऐं मुंहिंजे लाइ ख़ासि तौर ते इहा ख़ुशनसीबी आहे त जॾहिं मां रेडियो ते प्रोड्यूसर जी हैसियत में आयुमि त नसीर मिर्ज़ा साहिबु पाण स्टेशन डायरेक्टर हुआ। ऐं साईं जी सरपरस्ती में जेतिरो बि मूं कमु सिखियो आहे उहो सभु तव्हांजे अॻियां आहे। साईं, सभ खां पहिरियों असांजे सामीन खे ॿुधाईंदो त तव्हांजो जनमु कॾहिं थियो, किथे थियो? आऊं टंडो ठोड़ो मिर्ज़ा पाड़ो, ही असांजे शमसुल उलमा मिर्ज़ा कलीच बेग साहब जिन जो पंहिंजो इलाइक़ो आहे। असीं उन इलाइक़े खे कलीचाबाद जे नाले सां बि सॾियूं था। कलीच बेग साहब मुंहिंजी ॾाढी शरफ़ुनिसा जा सॻा वॾा भाउर आहिनि। मुंहिंजे बाबा साईं जिन जा मामा आहिनि। ऐं मुंहिंजी जेका पैदाइश आहे उहा 1955 जी आहे। 20 जुलाई आहे, ख़मीस जो ॾींहुं आहे। ऐं जीअं त अमड़ ॿुधाईंदी आहे त आऊं फजर वक़्तु तमामु ईअं चइजे त जुड़ाली मौसम आहे। ऐं जेकॾहिं आऊं ॿुधायां त अमा मूंखे ॿुधायो त उन वक़्तु मंघ ते मींहं जे फुड़ियुनि जी ठड़ हुई। त जॾहिं आऊं दुनिया में आयुसि त अमा चयो त ओॾीमहिल मींहुं पियो वसियो पिए। ऐं सम्झां थो त हीउ जेको जुलाई जो महीनो आहे उहो क़रीबन सावण जो बि महीनो आहे। त मुंहिंजी जेका पैदाइश या जेको मूं अव्हांखे ॿुधाई त मुंहिंजो वालिद साहिबु DSP पुलिस आहे। मुंहिंजी उनजो नालो नासिर अली मिर्ज़ा आहे। मुंहिंजी अमा जो नालो शरीफ़ा ख़ातून आहे। ऐं आऊं अॼु बि चवंदो आहियां त मूंखे जेकॾहिं ॿियो जनमु मिले त मुंहिंजो पीउ भले को ॿियो हुजे, पर अमा मुंहिंजी उहा ई हुजे जेका शरीफ़ा, जंहिंसां मूंखे बेपनाह प्यार, जंहिंजे बदन मां ॼाओ आहियां। बिल्कुलु। इब्तिदाई तालीमी सफ़र तव्हांजो किथां शुरू थियो? ट्रेनिंग कॉलेज फॉर मैन ही प्रैक्टिसिंग स्कूल आहे जिते आऊं, छाकाणि त 1967 में उतां 5वीं क्लास पास करे निकितो आहियां। ऐं मूंखे ॾाढा सुठा उस्ताद मिलिया आहिनि जिन आऊं एतिरो पाण खे होशियारु नथो सम्झां, ऐं पाण खे हिकिड़ो डल शागिर्द सम्झंदो आहियां। पर कुदरत जूं महिरबानियूं आहिनि जिन जो अॻिते हली तव्हां ज़िक्र कंदा त आऊं तव्हांखे ॿुधाईंदुसि। उते नर्सरी यानी मंटेसोरीअ खां मुंहिंजी जेका इब्तिदा थी आहे तालीम जी, ऐं मूंखे बेहद सुठा उस्ताद ऐं साईं याकूब मेमण साहिब खे अॼु ताईं नथो विसारे सघां, जेको 5वीं क्लास में हो। ऐं हिकिड़ो माठीणो ख़ामोश उदास ॿार हुअसि। इन करे हू मूंखे क्लास में कॾहिं पुनल सॾींदो, कॾहिं राणो सॾींदो। त तव्हीं सम्झो त जेकॾहिं को उस्ताद तव्हां ते एतिरो तवजो ॾिए थो, तव्हांखे फोकस करे थो, त माना या तव्हांजो चहिरो अहिड़ो आहे, या तव्हांजा अख़लाक अहिड़ा आहिनि, या तव्हां में का अहिड़ी ख़ूबी आहे जो उस्ताद तव्हांखे प्यारु करे थो। ऐं चवां थो त आउं एॾो होशियारु कोन हुअसि, पर अकेडमिक केयर ते जेकॾहिं अॻिते हली तव्हां कंदो त आउं हैरतुनि जो इज़हार कंदुसि। उनखां पोइ मुंहिंजी जेका वधीक तरबियत तालीम आहे उहा माणक भट्टी हाई स्कूल आहे। उते आउं 8वीं ताईं क्लास में पढ़ियो आहियां। उनखां पोइ मुस्लिम हाई स्कूल क्लाथ मार्केट आहे जितां मूं मैट्रिक फर्स्ट क्लास में पास कई आहे। मुंहिंजी इंटर मुस्लिम साइंस कॉलेज में साइंस में थियल आहे। वधीक मुंहिंजी एजुकेशन सचल सरमस्त कॉलेज आहे जितां मूं BA कई आहे। ऐं सिंध यूनिवर्सिटीअ मां मूं 1978 खां वठी 84 ताईं 2
डबल एम ए आहिनि मुंहिंजो मास कम्युनिकेशन या जंहिंखे जर्नलिज़म थो चइजे ऐं उन खां पोइ ॿी सिंधी लिटरेचर में सिंधी शोबे में सिंधी यूनिवर्सिटी जे रेगुलर ऐं शुक्र अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजी उन ॿिन्ही में फर्स्ट क्लास फर्स्ट पोजीशन आहे। माशाल्लाह साईं, तव्हां पंहिंजे हिन तालीमी सफ़र में कहिड़नि उस्तादनि खे तव्हां यादि करणु चाहींदव? सभ खां अवल ॾिसो मूंखे जेको यादि थो अचे यानी मुंहिंजी सांभर में त मूं साईं मोहम्मद याकूब मेमण साहिबु जेके टंडे वली मोहम्मद जा हुआ जिन मूंखे बेपनाह भायो। उन खां पोइ 7th 6th क्लास में साईं अलाह बचायो महेंद्रो बुगड़ा मेमण बदीन साइड जो आहे, ऐं अॼु ताईं उनखे नथो विसारे सघां। मूंखे हैरत आहे जिबरान त उन 12-13 साल जी ॼमार में मूंखे पंहिंजे भरिसां बीहारे फ़ोटू कढायो हो, जिते मुंहिंजे भाउ चयो त तो छो टीचर सां गॾु फ़ोटू कढायो आहे। माना मूंखे टीचर एतिरो भाईंदो हो त हू मूंखे हिकिड़े फ़ोटोग्राफर वटि वठी हलियो ऐं पाण सां गॾु हुन मुंहिंजो फ़ोटो कढायो जेको मूं वटि यादगार अॼु ताईं मौजूदु आहे। उन खां पोइ 8th क्लास में आऊं जंहिंजे पेरनि जी ख़ाक ऐं हुन जा पेर धोई पियां उन हस्तीअ जो नालो आहे नेक मोहम्मद शाह निसार हुसैनी। पोइ मुंहिंजो जेको बि कैरियर आहे उन में उनजो वॾे में वॾो हथु आहे। मास कम्युनिकेशन में ऐं ॿिए उस्ताद जा पेर जेकॾहिं चुमा पियां उन जे पेरनि जो पाणी उन जी हस्तीअ जो नालो आहे शेख अज़ीज़ साहिबु जेके असांजे मुल्क जा माया नाज़ एडिटर ऐं जर्नलिस्ट आहिनि। हू बहितरीनु विज़िटर प्रोफेसर जी हैसियत में ऐं सिंध न्यूज़ अख़बार जा हू एडिटर हुआ। ऐं मूंखे ॿुधायां त प्रोफेसर वक़ार करार हुसैन गोमल यूनिवर्सिटी जा वाइस चांसलर उन्हनि जा फर्ज़ंद ऐं ताज हैदर साहिबु ऐं शाइस्ता ज़ैदी जा भाउ जेके आहिनि जोहर हुसैन साहिबु उहे मुंहिंजा उस्ताद। ऐं वॾी ॻाल्हि त मैडम जेका फौज़िया जाफ़री आहे जेका असांजी क्लास में असांजी क्लास टीचर हुई मास कम्युनिकेशन में, ऐं साईं ख़ान मोहम्मद पौहर ऐं उन ज़माने जा वाइस चांसलर आहिनि साईं शेख हयात साहिबु। ऐं उन्हनि सभिनी मुंहिंजे अकेडमिक उन में साईं निसार हुसैनी शेख अज़ीज़ मोहम्मद इब्राहिम जोयो ऐं बसि तफ़सील वॾो आहे पर उन्हनि जा अहसान आहिनि मूं ते। जेके उस्तादनि जा तव्हां नाला वरिता ऐं तव्हांजो कमु यकीननि इदारनि खां वॾो कमु आहे। जेतिरो कमु इदारा कनि उहे तव्हां अकेला कमु कयो पिया। रेडियो हैदराबाद ते तव्हां रहियो, तव्हां बेशुमार कमु कयो। पंहिंजे लिखण जी इब्तिदा तव्हां कॾहिं खां कई? साईं निसार हुसैनी जी सोबत जेका रही उन वक़्तु फुलेलीअ ते प्रभात आर्ट सर्किल जॾहिं आऊं 9 ऐं 10 क्लास पढ़ां पियो। ही 1970 71 72 जी आऊं तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां थो। जॾहिं आऊं 8 9 10 इन्हनि क्लासनि में हलां पियो त उते प्रभात आर्ट पब्लिकेशन साईं निसार हुसैनी वारनि जो हिकिड़ो इदारो हो जेके असांजे टंडे ठोड़े में कलीज डे जा फंक्शन्स कंदा हुआ, थिएटर कंदा हुआ। मूं मूंखे ॿुधायो त आऊं कलीज बेग साहिब जे खानवादे जो फ़र्द आहियां त कलीज साहिब जा जेके सालाना फंक्शन थींदा उन में टैबलो साईं निसार हुसैनी साहिबु कंदा त हिकिड़ी आर्टिस्टिक एक्टिविटीज़ जेके हुयूं इन करे प्रभात आर्ट सर्किल उन्हनि जो हिकिड़ो बुनियादु हो जिते छाकाणि त आऊं साईं जो शागिर्द साईं वरी मूं चयो त आऊं शागिर्द बि लाॾलो हुअसि जेके आऊं पंहिंजनि उस्तादनि जा नाला पियो वठां साईं याकूब मेमण साहिबु अलाह बचायो मंदरो साहिबु अलाह करे हयात हुजनि, साईं निसार हुसैनी साहिबु जेके हाणे हिन दुनिया में कोन्हनि, नूर शाह कब्रिस्तान में अबदी आरामी आहिनि जेको टंडो जाम जे फाटक वटि आहे, शेख अज़ीज़ साहिबु जिन कराचीअ जे गुलिस्तान जोहर वारे कब्रिस्तान में पहलवान वारो कब्रिस्तान सॾिजे थो उते आरामी आहिनि, जोहर साहिबु बि इंतकाल करे विया आहिनि। तव्हांखे ॿुधाए पियो त इहो जेको लिखण पढ़ण जो जेको सिलसिलो जॾहिं एॾा तव्हांजा कामिल उस्ताद आहिनि न बिल्कुलु त पोइ तव्हांजो शागिर्द खे कुझु न कुझु आमिल जेकॾहिं उहो न थींदो त पोइ इहा हुनजी बदनसीबी थींदी जेकॾहिं एतिरनि उस्तादनि जी छांव में रही बि तव्हां उन्हनि जी तरबियत में रही बि कुझु नथा पिरायो त पोइ त कुझु बि कोन्हे। उस्ताद कामिल आहिनि पोइ उन्हनि मां तव्हांजी वर्थ छा आहे, कुदरत तव्हांखे टैलेंट हेतिरो ॾिनो हेतिरो ॾिनो हेतिरो ॾिनो त मुंहिंजो जेको थोरो ज़रड़ो बि टैलेंट हुयो उहो ग्रूम थियो इन्हनि सभिनी शयुनि जे हवाले सां। त मुंहिंजे लिखण पढ़ण जी जेका इब्तिदा आहे उहा रोशन तारा हिकिड़ो नंढिड़ो रिसालो निकिरंदो हो उन में साईं निसार हुसैनी कई। पोइ मूंखे पैगाम रिसालो अब्दुल वाहिद आरिसर साहिबु जिन कढंदा हुआ हैदराबाद मां 73 74 धारे उतां मुंहिंजी शाइरी छपजणु शुरू थी। पोइ सोजरो में मूंखे ताज बलो साहिबु एॾो त स्पेस ॾिनो। पोइ महिराण मौलाना ग़ुलाम अहमद गिरामी साहिबु त ईअं थींदो वियो सभु कुझु लिखण जी दुनिया में ईंदा वियासीं। शाइरी जा केतिरा मजमूआ तव्हांजा छपियल आहिनि? शाइरी जा साईं निसार हुसैनी जी सोबत में छाकाणि त पोइ प्रभात आर्ट सर्किल खां पोइ साईं वरी पब्लिशिंग इदारो वरी ॾिसो न तव्हांखे कुदरत सभु ट्रे में रखी शयूं ॾिए पई त आगम पब्लिशिंग एजेंसीअ जे नाले सां हिकिड़ो इदारो क़ाइमु थियो 70s में हैदराबाद में। हाणे उहो जहिड़ो पंहिंजो इदारो आऊं त बेताज बादशाह हुअसि, आऊं पाण खे दावत थो कयां मूं वटि आहे कुझु कोन पर इदारो प्रभात आर्ट सर्किल हुजे, इदारो आगम पब्लिशिंग एजेंसी हुजे, इदारो रेडियो पाकिस्तान हुजे, फ़ख़ुरु करणु ॾियो त आऊं चवां त
रिकॉर्ड ते रखणु थो चाहियां त ऐं जंहिं इदारे में रहियो आहियां पंहिंजी मर्ज़ीअ सां रहियो आहियां, बिल्कुलु। लाॾलो रहियो आहियां ऐं पंहिंजो नूर नज़र रहियो आहियां, इहा मुंहिंजी ख़ुशनसीबी आहे। इन ॻाल्हि जा असीं बि शायदि आहियूं। त मुंहिंजी शाइरी जो मजमू पहिरियों छपियो धरतीअ जा तारा, इहो 1979 में ॿारनि जो आलमी साल हो, त पोइ उहो छपियो। हुस्न इतफ़ाक़ मुंहिंजे हमअसरनि सभिनी जा छपिया, अदल सुमरे जो, अयाज़ गुल जो, पर इतफ़ाक़ आहे त मूंखे उनजो फर्स्ट प्राइज़ धरतीअ जा तारा ते मिलियो जॾहिं आउं पाण 18 सालनि जो आहियां। उन खां पोइ 1980-81 में 7 साल थियो त साईं निसार हुसैनी जेका बि मुंहिंजी कची पिकी शाइरी हुई उनखे ख़ुशबू जे संग संग जे नाले सां साइड साम्हूं आहे, त उनखे बि इंस्टीट्यूट ऑफ सिंधियोलॉजी अवॉर्ड ॾेई छॾियो। ऐं असांजी जेका सिंध ग्रेजुएट एसोसिएशन मुंहिंजे मुक़ाबले में किताबु आयो शेख अयाज़ साहिब जो लड़ियो सिज लकनि में, त हाणे जज कीअं हिकिड़ी कची शाइरी खे छॾे करे ऐं मूंखे गोल्ड मेडल ॾेई छॾियनि, उहो शेख अयाज़ साहिब खे मिलियो। पर वरी बि कमर शहबाज़ साहिब जेका जजमेंट ॾिनी त हीउ जेको शाइर आहे इन में थोरी इनोवेशन आहे, थोरी चेंज, हिकिड़ो नए डिक्शन आहे या नए लफ़्ज़नि में अचणु पियो चाहे, त इन जी हिमत अफ़ज़ाई कंदे हिनखे गोल्ड मेडल त भले न ॾियो पर इनखे सिल्वर मेडल ज़रूरु ॾियो। सो मूंखे सर्टिफिकेट मिलियो उनजो। अदरवाइज़ पोइ मुंहिंजूं जेके नसर में लिखण जो जेको सफ़र शुरू थियो हुयो, सफ़र मनंदर सां थियो, उहो बि आगम पब्लिशिंग एजेंसी 1983-84 दारे शाये करायो। पोइ ख़ैमे में शाम आहे, असल में मूंखे पोइ बसि आउं उलझंदो वियुसि नसर ऐं शाइरीअ में, त पोइ शाइरी महबूबा कॉफ़ी तव्हां उन ते तवजो न ॾींदो त पोइ बि तव्हां ते तवजो कोन ॾींदा, त मुंहिंजो सॼो तवजो हलियो वियो नसर ते, जेको आउं हलंदे फिरंदे घुमंदे अॼु बि ईअं लिखां थो। बिल्कुलु। त उहो जेकी असल मुंहिंजी महबूबा शाइरी आहे या असल मुंहिंजी जेका इश्क़ आहे, मुंहिंजो प्यार आहे, उहो काफ़िया वांगुरु ठरी वियो ऐं मूंखां परे थी विया। इब्तिदाई मुलाज़मत ॾांहुं अचूं था त सभ खां पहिरियों तव्हां किथे मुलाज़मत कई? मूं जॾहिं इंटर साइंस कई जी 1974, पोइ मुंहिंजी फर्स्ट क्लास हुई जी, पर छाकाणि त मुंहिंजो डोमिसाइल हैदराबाद सिटीअ जो हो, माना आउं अर्बन डोमिसाइल रखंदो हुउसि। रूरल जो हुजे हा त मुंहिंजी MBBS में एडमिशन थी वञे हा। उन वक़्तु का एंट्री टेस्ट त हुई कोन, फॉर्म भरियासीं, पर छाकाणि त मुंहिंजो जेको परसेंटेज हुयो उहो, छो त हैदराबाद जा ऐं नॉन मुस्लिम ऐं हैदराबाद जा मेमण ऐं शेख उहे माशाल्लाह इलाही इंटेलिजेंट हुया हैदराबाद जा, त उन्हनि जो परसेंटेज ऐं उन वक़्तु सिर्फ़ु 80 हिकिड़ियूं सीटूं महदूद हुयूं, त मुंहिंजो नंबर उन में न आयो। अलबत्ता मूंखे BDS में दाख़िला मिली वई, जेको ॾंदनि जो शोबो आहे। थियो ईअं जो आउं पंहिंजी ज़ात में एतिरो त तव्हां अॼु बि ॾिसो था त आउं हिकिड़ी नफ़ासत सां हल्को फुल्को सादो सूदो रहां थो, हल्कनि फुल्कनि कपिड़नि में रहां थो, त मुंहिंजो जॾहिं लिस्ट BDS में लॻी त सभिनी टहक ॾिना, हाणे तूं वात खोलींदे उन जा ॾंद कढंदे पोइ तूं बसि पोइ त ॾिसो त हिकिड़ो स्मेल आहे, हिकिड़ो फ्लेवर आहे, त पोइ मूं उहा BDS में पंहिंजे दाख़िला न वरिती। नतीजतनि मूं आर्ट्स कई ऐं पोइ शायदि इहो बहितरी थियो त आउं उन शोबे में आयुसि जेको मूंखे वधीक पसंदि हो। यानी आउं ब्रॉडकास्टिंग में 1983 में जिब्रान जॾहिं इंटरव्यू थिया आहिनि, उन खां पहिरीं बि आउं JST टीचर हुअसि। बिल्कुलु, मां इहा ॻाल्हि तव्हांखां पुछणु पई चाहियां। उहा इन करे जो मुंहिंजी इंटर में फर्स्ट क्लास हुई, ऐं साइंस ग्रुप में हुअसि, ऐं आउं फ़ख्र सां थो चवां त असांजा टंडे ठोड़े जा मिर्ज़ा माशाल्लाह तमामु पंहिंजे वेल नोन मिर्ज़ा आहिनि, वॾा ऑफिसर आहिनि, उनजी पंहिंजी ब्यूरोक्रेसी में, त मूंखे ॾाढी आसानीअ सां ऑडर मिली वियो। ऐं उहो ऑडर मूंखे हुननि ॼाणी वाणी ॾियारियो, चाचे असद बेग मिर्ज़ा जेको कलीज बेग साहिब जो फर्ज़ंद आहे, उन चयो त हाणे तव्हांखे शाम जी शिफ्ट में यानी सेकेंड शिफ्ट में क्लास पढ़ाइणा पवंदा ऐं सुबुह जो तव्हां पंहिंजा कॉलेज ऐं यूनिवर्सिटी पढ़ंदो। हाणे इहो थियो इन करे त मूंखे को माइटनि ते बोझ न थियो, ऐं मुंहिंजे सदाईं कीसो भरियल हूंदो ऐं पंहिंजे दोस्तनि अहबाबनि सां गॾु उनखे ख़र्चु कंदो रहंदुसि, छो त मूंखे घर ॾियणा कोन पवंदा। त इहो 8-9 सालनि जो पीरियड एज़ अ JST टीचर आहे, जेको आउं काज़ी अब्दुल क़यूम मिडिल स्कूल ऐं उनखां पोइ नूर मोहम्मद हाई स्कूल, एग्रीकल्चर यूनिवर्सिटी जो जेको स्कूल आहे हाई स्कूल आहे, उन में आउं इहे 5-8 साल टीचर रहियसि। पोइ उतां मुंहिंजी जेका मास कम्युनिकेशन थी वई 1980-81 में, त आउं पब्लिक रिलेशन ऑफिसर थियसि सोशल वेलफेयर काउंसिल कराचीअ में। उते तज़ईन फ़रीदी साहिबा मिनिस्टर हुई ऐं शीरीन रहमतुल्ला हुई। उते जो उन नौकिरी जो छॾे अचण पोइ मुंहिंजे लाइ हिकिड़ो हादसो आहे, जो आउं जंहिं छोकिरीअ सां प्यारु कंदो हुअसि, जेका मुंहिंजी पंहिंजी कज़िन हुई, ओचितो मूंखे ख़बर पई त उनजो मङणो हुननि ॿिए हंधि करे छॾियो आहे, छो त फैमिली टसिल्स हुया, त आउं उहा नौकिरी अध में छॾे अची वियो हुअसि। पर कुदरत मूं ते महिरबानी थी त रेडियो पाकिस्तान में ई जायूं आयूं ऐं आउं 100 जेके असांजा हुया कैंडिडेट जिन रिटन टेस्टूं ॾिनियूं, जिन वाइवास कयो, मिसाल ते सलीम गीलानी साहिबु
बाबा ब्रॉडकास्टिंग आहे हिकिड़ी वॾी दबंग शइ आहे। MB अंसारी साहब रेडियो पाकिस्तान कराची जा स्टेशन डायरेक्टर हुया, उन्हनि मुंहिंजो इंटरव्यू कयो हो। त तमामु तर कमज़ोरियुनि जे बावजूदि बि जॾहिं 27 प्रोड्यूसर आया हुआ, जिन में गोमल यूनिवर्सिटीअ जा, पंजाब यूनिवर्सिटीअ जा, कायदे आज़म यूनिवर्सिटी इस्लामाबाद जा, त मेरिट लिस्ट जॾहिं ठही त आउं 7 नंबर ते हुउसि। अच्छा। ऐं बिलाख़िर पोइ वरी मूंखे ACR जे बुनियादनि ते 5 नंबर ते आंदो वियो ऐं आउं वक़्त खां अॻे प्रोड्यूसर मां सीनियर प्रोड्यूसर मां प्रोग्राम मैनेजर, डिप्टी कंट्रोलर FM 101 कराची, ऐं पोइ मूं ज़िंदगीअ जो तवील तरीन अरसो जेको रेडियो हैदराबाद ते गुज़ारियो आहे। ऐं आउं क़रीबन 8 साल, जेको हिकिड़ो रिकॉर्ड आहे इनायत बलो साहब खां पोइ, उहो 11 साल हिन स्टेशन जो डायरेक्टर रहियो। त आउं हिते 2007 खां 2015 ते, जॾहिं 19 जुलाई 2015 ते आउं 60 सालनि जो थी तां रिटायर थियुसि। जी, तहरीरी तव्हां ॾिनी, टेस्ट ॾिनी प्रोड्यूसर थियण लाइ, उन खां पोइ तव्हांजो इंटरव्यू थियो, उन खां पोइ हिकिड़ो सिलसिलो आहे, तव्हां वञो था PBA पाकिस्तान ब्रॉडकास्टिंग अकेडमी, उते कहिड़ा उस्ताद तव्हांखे मिलिया जिन खां तव्हां ट्रेनिंग वरिती? ऐं सम्झां थो त तव्हांजा जेके बॉस हूंदा आहिनि, PBA अकेडमी पाकिस्तान ब्रॉडकास्टिंग अकेडमी H9 में आहे। ऐं चवां थो त एॾी ख़ूबसूरत उहा अकेडमी आहे जंहिंजा 2 पासा बहितरीनु आहिनि। हिकिड़े पासे भित सां शालीमार रिकॉर्डिंग कंपनी आहे जेका बेस्ट म्यूज़िक प्रोड्यूस पई करे, ॿिए पासे पाकिस्तान टेलीविज़न जी जेका अकेडमी आहे, साम्हूं तव्हां ॾिसंदो त तव्हांखे दूर अलामा इक़बाल ओपन यूनिवर्सिटी जिते अमर जलील साहब जहिड़ा, छाकाणि त असांजी उन्हनि सां लिखण पढ़ण जे करे वाक़िफ़ियत हुई। वाइस चांसलर रहियो तव्हां उस्तादनि मां पुछो त उते जो वाइस प्रिंसिपल त बेशक सलीम इक़बाल साहब आहे जेको बहितरीनु पंहिंजे दौर जो ब्रॉडकास्टर आहे, पर बासित सलीम साहब ड्रामा राइटर पेशावर जो, नासिर साहब, उहे असांखे पढ़ाईंदा हुआ। इवन असांखे त सभिनी अदीबनि शाइरनि बि पढ़ायो, मिसाल किशोर नाहिद बि अची पढ़ायो, त इशफाक अहमद ख़ान बि पढ़ायो, मुन्नू भाई बि अची पढ़ायो, आगा नासिर साहब बि असांजा क्लासिस वरिता। पर मुस्तक़िल असांजो जेको क्लास टीचर हो उहो ज़हीर हसन साहब हो। त हाणे जीअं तव्हां मूंखां पुछंदो त मुंहिंजा रोल मॉडल उस्ताद केरु हुआ, छाकाणि त हुन मूंखे भायो। ॿियनि जे लाइ तव्हां आम स्टूडेंट हुअसि, उमीर अनीस ऐं मिर्ज़ा दबीर। हाणे ताईं सम्झी वञो त जेको मूं क्लियर करे आयो आहियां त आउं छा आहियां, ऐं जॾहिं हुनखे ख़बर थी पए त आउं उहो ई आहियां जेको हू आहे, त सम्झो त क्लास में मरकज़ी हैसियत उते बि हुन मूंखे हासिलु रही ऐं हुननि मूंखे उते ॾाढो भायो। ज़हीर हसन साहब, अलाह साईं हुनखे हयाती ॾे, हू क़रीबन 100 सालनि जा आहिनि, कराची में रहनि था। अच्छा, उन खां पोइ तव्हांजी जॉइनिंग जेका आहे पहिरियों कहिड़ी स्टेशन ते थी जॾहिं तव्हां ट्रेनिंग पूरी कई? विच में आउं जिब्रान हिकिड़ी अजीब ॻाल्हि ॿुधायां त जॾहिं आउं अकेडमी में पढ़ंदो हुउसि, असांजी ग्रुप 5 जी है जी जेका पोस्ट आहे जंहिंमें असीं प्रोड्यूसर थिया था, ऐं विच में छा थियो जो उते ई अकेडमीअ में रहंदे आउं रूम नंबर 13 में रहंदो हुउसि, ऐं मूंसां रूम पार्टनर गुल हसन कुरैशी साहब हो, ऐं उते हिकिड़ो असांजो हेडक्वार्टर जो हिकिड़ो दोस्त खरल फैमिलीअ जो, अशफाक खरल, उन जी मार्फत मूं पाकिस्तान टेलीविज़न ते अप्लाई कयो एज़ असिस्टेंट प्रोड्यूसर। उहा ग्रुप 4 जी पोस्ट हुई, उते मूं अप्लाई कयो त चकलाला टेलीविज़न ते आउं वियोसि इंटरव्यू ॾियणु। उहो मुंहिंजो इंटरव्यू थी वियो, रिटन टेस्ट थी वई, ज़िया जालंधरी, फज़ल कमाल साहब असां इंटरव्यू कयो। जिन दोस्तनि खे ख़बर आहे त ज़िया जालंधरी छा आहे, फज़ल कमाल छा आहे, जंहिंजी ज़ाल नैयर कमाल अॼु बि टॉप जी आर्टिस्टिक ड्रामनि जी उहा हीरोइन आहे, ऐं ज़िया जालंधरी साहब जेको उन जे मुंहिंजो इंटरव्यू वरितो, रंग बातें करें और बातों से खुशबू आए, दर्द फूलों की तरह महके अगर तू आए। त इहे सभु अशफाक खरल जे मार्फत उन जे घर जी एड्रेस ते रिटन टेस्टुनि जा ऐं पोइ वरी इंटरव्यू जा सभु मरहला थियण खां पोइ हुननि मूंखे ऑडर ॾेई छॾियो असिस्टेंट प्रोड्यूसर जो, ऐं उहो मूं वञी गुल हसन कुरैशी साहब खे साथीअ खे ॿुधाए चकलाला टेलीविज़न ते वञी मूं जॉइन कयो, छाकाणि त मूं सभु टेस्टूं उते ॾिनियूं। हेडक्वार्टर इस्लामाबाद में इंटरव्यू ॾिनो ज़िया जालंधरी साहब खे, पर मूंखे आरिफ़ वकार साहब सां रखियो वियो जेको नीलाम घर जो हिकिड़े वॾे अरसे ताईं, ऐं उन दौर जूं यादगार जेके जंहिंमें आउं असिस्टेंट हुअसि, मूं हुन सां सॼी हक़ीक़त ॿुधाई त आउं रेडियो में प्रोड्यूसर थी चुको आहियां, ऐं उहो आख़िरी 2 महीना हुआ असांजा ट्रेनिंग जा, छाकाणि 6 महीननि मां असीं 4 महीना करे चुकासीं। आख़िरी 2 महीननि में मूंखे इहो हो त जेकॾहिं मूंखे रेडियो वारा किथे कोयटा, पेशावर ऐं लाहौर ऐं कढी छॾींदा पोस्टिंग जे लाइ, त पोइ आउं उन रेडियो खे छॾे ॾींदुसि ऐं टीवीअ खे, छाकाणि त वरी बि मूंखे कराचीअ जो हो, छो त हैदराबाद में टेलीविज़न स्टेशन कोन हो, कराची सेंटर हो, त मूं आरिफ़ वकार साहब खे सॼी हक़ीक़त ॿुधाई त आउं हीअं बि कयां पियो हीअं। त हू एॾो ख़ूबसूरत माण्हू, एॾो हसीन माण्हू हो, हुनजा 12 अॻे ई असिस्टेंट प्रोड्यूसर कमु कंदा हुआ हुन सां, ऐं सेट ते जेको कुझु बि थियो पियो उन महीने जे दौरान, उहा मुसरत नज़ीर जेका मुंहिंजी फेवरेट तरीन हीरोइन आहे, जंहिंजी फिल्मूं ख़ासि तरह सां शहीद, हबीब हैया हैया ऐं
उस बेवफ़ा का शहर और हमें दोस्तों उहो जॾहिं मुस्लिम हाई स्कूल में पढ़ंदो हुअसि त आउं सॼो वक़्तु रुॻो ऐं फिल्मुनि जो क्रेज़ मूंखे जाम रहियो आहे ऐं फिल्मूं मज़े सां ॾिसंदो रहियो हुअसि सभु शोज़ ॾिसंदो रहियो नंढपण खां वठी घरां चोरी चोरी त मुसरत नज़ीर खे जॾहिं मूं हुते ॾिठो त मूंखे त बेहद ख़ुशी थी त उहा हसीन औरत आहे अॼु बि तव्हां जेकॾहिं उन्हनि जा पुराणा यूट्यूब ते उहे गाना रखिया आहिनि जंहिंमें असिस्टेंट प्रोड्यूसर असीं आहियूं मिसाल तौर ते आजा लाड़ीअ नी तेरा सहरियां वाला या चले तो कठी जाएगा सफ़र आहिस्ता आहिस्ता त असीं उन में असिस्टेंट प्रोड्यूसर हुआसीं प्रोड्यूसर हुयो ऐं उहे रिकॉर्डिंग्स शालीमार रिकॉर्डिंग कंपनी में थियूं हुयूं उते रुॻो हुनजी लिप्सिंग हूंदी हुई असांखे रुॻो मुसरत नज़ीर साहिबा जी ख़िदमत में हाज़िर रहणो हो त मेकअप मैन खे सॾे अचो या कैमरामैन खे सॾे अचो ईअं लाइटर खे बि सॾे अचो पर छाकाणि त पोइ मुंहिंजी पोस्टिंग हैदराबाद में थी वई त अल्टीमेटली तव्हांखे छा ॿुधायां त जॾहिं मूं टीचिंग छॾी आहे त मूं को रिज़ाइन कोन कयो ऐं ईअं लामा थी भॼी आया हुया पुठियां हुननि मूंखे रिज़ाइन जे सबबु त बिना सबब जे पोइ हुननि हुनखे ॾिठो हूंदो हुते कोन थो अचे टेलीविज़न ते जॾहिं आउं वियो आहियां तॾहिं बि मूं का इस्तीफ़ा कान ॾिनी आहे रेडियो खे जेको मूं पंहिंजी ख़ुशीअ सां पंहिंजो हिते वक़्तु गुज़ारियो तव्हां हैदराबाद आहियो त उन वक़्तु स्टेशन डायरेक्टर केरु हो या प्रोग्राम मैनेजर या कहिड़नि प्रोड्यूसरनि सां सीनियर प्रोड्यूसरनि सां तव्हां कमु कयो जिब्रान आउं बेहद ख़ुशनसीबी थो ॾेखारियां पंहिंजी त बदरे आलम साहब जेके स्टेशन डायरेक्टर हुआ जिन वटि असां अची जॉइन कयो जॉइन करे सलाम कयो त हुन चयो त वञो पंहिंजनि प्रोग्राम मैनेजरनि ॾे प्रोग्राम मैनेजरनि जो असांखे त को ख़बर कान हुई मुंहिंजो ख़्वाजा इमदाद साहिब जो नालो ॿुधल हो छाकाणि त आउं रेडियो लिसनर रहियो आहियां ऐं असांजे घर में मर्फीअ जो रेडियो आहे वॾो जेको वॉल्स ते हलंदड़ आहे वॾी डिघी एरियल्स आहे असांजे बाबा साईं जिन 40s 50s में ई उहो रेडियो वठी छॾियो उहो रेडियो अॼु गुम आहे पर मुंहिंजे ख़्वाबनि में ईंदो आहे जंहिंमें उहो रेडियो ॿुधंदो हुअसि मुंहिंजी मदर सुबुह जो 5:45 बजे कलाम पाक जी हवा जे लाइ त घर में कलाम पाक जी फिज़ा पैदा थिए त सुबुह उथण सां अम्मा खोले छॾींदी असीं उथंदा हुआसीं पोइ स्कूल जी तयारियूं कंदा हुआसीं त माना रेडियो सां असांजी वाबस्तगी असीं राति जो फरमाइशी प्रोग्राम भेणूं भाउर सभु गॾिजी ऐं तव्हांखे भेणुनि भाउरनि जा सभिनी जा नाला बिल्कुलु ज़रूरु मां तव्हांखे पुछंदुमि ऐं पोइ वरी असां जॾहिं रेडियो में आयासीं त पोइ हिते पीर इसाक़ जान सरंदी हो पर असांखे चयो वियो त तव्हां ख़्वाजा इमदाद वटि वञी पंहिंजी प्रोग्रामिंग जी वठो असाइनमेंट वठो पोर्टफोलियो एग्ज़ैक्टली त पोइ ख़्वाजा इमदाद साहिब खे मूं ज़िंदगीअ में पहिरियों दफ़ो रेडियो ते हैदराबाद ते प्रोग्राम मैनेजर जी जेका पहिरियों नंबर ऑफिस अचे थी उते असां हुननि खे ॾिठो प्रोड्यूसर कहिड़ा हुआ ग़ुलाम हसन शेख अध्यापदा जो घर सरवर बलोच साहब अनवर बलोच साहब वॾी ॻाल्हि त मुराद अली मिर्ज़ा साहब ऐं पंहिंजो नईम मिर्ज़ा साहब महमूद सिद्दीकी साहब त ऐं जेके वेझो रहियुसि न उहो ग़ुलाम हसन शेख खे वेझो रहियुसि छो त जेकॾहिं तव्हां थोरा शाइर ॿाहिरि आहियो न त पोइ तव्हांखे मुराद अली मिर्ज़ा त मुंहिंजो हूअं ई दोस्त हो मुंहिंजो फैमिली फ्रेंड हो ब्लड रिलेशन खणी न बि हुजे मुमताज़ मिर्ज़ा पर मुंहिंजा आइडियल आहिनि मुंहिंजा रोल मॉडल आहिनि ऐं उन्हनि खां मुतासिर आहियां बहितरीन सिंधी अदब जूं वॾियूं अज़ीम शख़्सियतूं आहिनि मुमताज़ मिर्ज़ा अज़ीम शख़्सियत मुराद अली मिर्ज़ा जंहिं सामी सिज वड़ा शाह लतीफ़ ते नाम लिखियो त मुख़्तसरनि ॿुधायां थो त इहो जेका हूंदी हुई पर पोइ मूंखे ॿिनि हस्तियुनि एॾो वेझो रखियो जिन में मोहम्मद अनवर बलोच साहब जेके ऐं सरवर बलोच साहब ऐं जिब्रान आउं पंहिंजे रेडियो में उन्हनि ॿिनि हस्तियुनि खे ॿियनि सभिनी खे साहब करे छॾींदो हुअसि न ख़्वाजा इमदाद अली साहब नईम मिर्ज़ा साहब ऐं पर मूं सदाईं अनवर बलोच खे बाबा सॾियो ऐं सदाईं सरवर बलोच खे बाबा सॾियो ऐं म्यूज़िक सेक्शन में जेको मुंहिंजो अचणु आहे उन्हनि जे ई चवण ते आउं आयुसि ग़ुलाम हसन शेख मूंखे सेखारियो त पैनल ते कीअं वेहबो म्यूज़िक कीअं बैलेंस कबो अनवर बलोच भरिसां विहारे नेठ हू ॿई अनवर बलोच साहब ज़िंदगी हाराए वेठो उनजो जिगर ख़तमु थी वियो ग़ुलाम हसन शेख साहब कराची बदिली कराए वियो छो त अॼु आबदा जे लाइ स्कोप आहिस्ता आहिस्ता वधंदो वियो उनजो प्रोफेशनल लाइफ जो कराची मां इस्लामाबाद शिफ्ट थी विया त पोइ अनवर बलोच साहब जे वफ़ात खां पोइ जेको मूं लफ़्ज़ चयो त बेताज बादशाह त पोइ उहो प्रोग्राम मैनेजर बि हुआ स्टेशन डायरेक्टर बि हुआ हाणे जॾहिं आउं रिटायर आहियां त आउं चई सघां थो त उन्हनि खे ख़बर बि कान हूंदी हुई ऐं मूंखे जेकी करिणो आहे कंदो रहंदो हुअसि अच्छा साईं तव्हां म्यूज़िक जी जीअं ॻाल्हि कई त मां सामाइन खे ॿुधाईंदो हलां त अॼु असां वटि अगरि रेडियो ते सभ खां वधीक मौसीक़ीअ जी अगरि ख़बर आहे त नसीर मिर्ज़ा साहब आहिनि जिन खे असां सदाईं प्रोग्रामनि में उहो सुर संगीत हुजे संगीत माला हुजे सुरनि बाबति एॾी वॾी ॼाण ॾींदे असां साईं खे ॾिठो आहे साईं तव्हां बि जॾहिं रेडियो ते प्रोड्यूसर थियो पहिरियों पोर्टफोलियो अगरि तव्हांखे यादि हुजे त कहिड़ा प्रोग्राम तव्हांखे मिलिया जिब्रान पहिरियों त मूंखे टॉक सेक्शन मिलियो छाकाणि त चयो वियो त हीउ मुराद साहब जी सुबत में रहंदड़ आहे त उहे वरी इल्मी अदबी हिकिड़ा वॾा टॉक सीरियल्स ठाहिणियूं पवंदियूं हुयूं
त मूंखे उहो ॾिनो वियो। मुराद अली मिर्ज़ा साहब बेसिकली त ड्रामा प्रोड्यूसर जी, हुया जी, न, पर पोइ वरी शेख इब्राहिम ऐं वरी नई ज़ाहिद कलवाणी साहब जी इहे नई खेप ईंदी वई त चयूं त हाणे ड्रामा भले इहे कनि, ही मुराद साहब वारा संजीदा ऐं सीरियस पोर्टफोलियोज़ जेके उहे ॾिसनि, जिन में वॾा स्कॉलर पीर सामुद्दीन राशिदी, मौलाना ग़ुलाम मोहम्मद गिरामी, तनवीर अब्बासी, डॉक्टर इलियास इश्की। ॾिसो त उन्हनि जी लेवल ॾिठो न, हिते ॿियो प्रोड्यूसर इन लेवल जो कोन्हे त उनखे हुननि टॉक्स ऐं जेके डिस्कशन्स वर्थ वाइज़, माशाल्लाह तव्हां अॼु टई तव्हां बि सभु इंटेलिजेंट आहियो, पर हुननि जो मिसाल कोन्हे। तमामु वॾी ॻाल्हि। पोइ मूंखे ग़ुलाम हुसैन शेख ऐं अनवर बलोच ॾिठो त जेके बि असीं गॾु आया आहियूं साथी, मिसाल गुल हसन कुरैशी आहे, उनजो एटीट्यूड टुवर्ड ड्रामा हो, अली नवाज़ ख़ासि अली साहब हो टुवर्ड रूरल प्रोग्राम, एग्रीकल्चर प्रोग्राम, इलाही बख़्श बांबण हिकिड़ो आशिक़ मिज़ाज हो, त हुनखे ड्यूटी रूम में विहारियो त तूं ड्यूटी रूम में वेही जलवा ॾिस ऐं अनाउंसमेंट्स खे निगरानी कर। ॿिया जेके असांजा कलीग उहे त ॿियनि स्टेशन, कौसर बरोड़ा साहब तव्हां सां हो, कौसर बरोड़ा साहब कराची हलियो, कराची उनजी पोस्टिंग उते थी, शौकत हुसैन जेको ख़ासि कली हुनजी कोयटा थी वई, मोहम्मद अली बांभण जी कराची थी वई, 7 पाण में ॼणा हुआ। त असीं जेके हैदराबाद में पोटेंशियल आयो हो, उन्हनि में हुननि ॾिठो त मौसीक़ी शाइरी उहो सभु तव्हांखे ख़बर पइजी वेंदी आहे, जेके तव्हां आइने जूं अखियूं हूंदियूं आहिनि। बिल्कुलु जेकॾहिं प्रोड्यूसर खे जेकॾहिं परख जी सलाहियत कान्हे न त छा आहे, त पोइ त कुझु कोन्हे न, हुनखे ख़बर पवंदी त हीउ टैलेंट जेको आहे छा आहे। त हुननि मूंखे ॾिठो त हिन में थोरो घणो शाइरी जो सेंस आहे ऐं थोरो म्यूज़िक सेंस आहे, त पोइ हुननि मूंखे पाण सां रखियो, त पोइ उहो सेशन जेको आहे, ऐं आउं इनायत बलो साहब खे लख सव सलाम पेश कंदुसि, छो त उन असांखे हिकिड़ो स्पेस ॾिनो। असां हुनजे मिज़ाज खे सम्झी वियासीं त हू असांजे इंटरफियर नथो करे, असीं जंहिंखे बि अप्रूव करणु चाहियूं था उहो बेधड़क उनखे पुछे बि कोन थो त हीउ तव्हां फौज़िया सुमरो खे अप्रूव करे छॾियो, महताब खे करे छॾियो, बादल खे करे छॾियो, तव्हां सादिक फ़क़ीर खे करे छॾियो, करीमुद्दीन फ़क़ीर खे करे छॾियो, इक़रार खे वहीद करे छॾियो, ज़ामिन खे करे छॾियो, सनम खे करे छॾियो, ऐं उनजी भेण रेशमा खे करे, हिकिड़ो सिलसिलो जेको हलंदो। मूं सामिन सां ॻाल्हि कई त नसीर मिर्ज़ा साहब वटां सवे न बल्कि हज़ारे आर्टिस्ट जेके आहिनि, फ़नकार हुजनि, कंपेयर हुजनि, उहे अनाउंसर हुजनि, उहे अप्रूव थिया। अॼु उहे ब्रॉडकास्टिंग में हिकिड़ा वॾा नाला आहिनि त सिर्फ़ु नसीर मिर्ज़ा साहब जे करे। साईं तव्हां भला हैदराबाद खां अलावा ॿियनि कहिड़नि यूनिट्स ते तव्हां रहियो? हैदराबाद मां जॾहिं मुंहिंजी ट्रांसफ़र थींदी हुई त पोइ आउं चवंदो हुउसि त नसीर हैदराबाद खां ॿाहिरि ईअं जीअं मच्छी पाणीअ खां ॿाहिरि, माना ज़िंदा रही न सघंदुसि। सही ॻाल्हि आहे। मूंखे अलाह साईं जे फज़ल करम सां जिब्रान एॾा सोर्सिस आस पास जा रहिया आहिनि, कुझु फैमिलीअ जे तरफ़ां, कुझु फैमिलीअ खां ॿाहिरि पंहिंजे अदबी उथवेह जे करे, त पोइ मुंहिंजूं बदिलियूं सदाईं रुकजंदियूं रहियूं। कंदा त मूंखे ख़ुशदार, कॾहिं स्कर्दू, कॾहिं गिलगित बदिली थींदी हुई, उहो पर आउं हैदराबाद कीअं थो छॾे सघां, मूंखे हैदराबाद खां सवाइ आराम ई न अचे। ऐं घर हींअर बि आउं कराची वेंदो आहियां, राति कोन रहंदो आहियां, ऐं तव्हां हालांकि मुंहिंजी हुते सिस्टर्स भेनरूं, उन्हनि जा घर, मुंहिंजा दोस्त अहबाब, पर आउं मूंखे राति आउं पंहिंजे हंध ते सुम्हणु चाहींदो आहियां। बिल्कुलु। त ईअं मुंहिंजी बदिलियूं इलाही माण्हुनि कई आहे, उन्हनि सभिनी जा अहसान। अली काज़ी साहब जो नालो वठंदुसि, अली मोहम्मद चना साहब इंफॉर्मेशन में इंतिहाई अहम उहिदनि ते रहिया आहिनि। पोइ मुंहिंजी फैमिली जा ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा साहब आहिनि, डॉक्टर फ़हमीदा मिर्ज़ा साहिबा, सम्झो त मुंहिंजी भाॼाई आहे। त उन्हनि जे करे मुंहिंजूं बदिलियूं जेके आहिनि सदाईं रुकजंदियूं रहियूं, पर जॾहिं प्रमोशन्स थिया आहिनि त हुननि चयो त फोरगो कयो, उहा त मजबूरी आहे, तव्हांखे वञिणो पवंदो। पोइ थोरे अरसे जे लाइ वञो त आउं ख़ैरपुर ते 1992 खां 93 ताईं वियुसि। उते मुंहिंजी मुख़्तियार मलिक साहिब तमामु मेज़बानी कई, ऐं ॾाढा सुठो मुंहिंजो साल रहियो। मूंखे ॾाढा सुठा अहबाब दोस्त रहिया। उते डिस्क जॉकी प्रोग्राम कया, उते मुंहिंजो म्यूज़िक सेक्शन कयो। ऐं जॾहिं डिप्टी कंट्रोलर थियुसि त वरी बि प्रमोशन हुयो त मूंखे कराची FM 101, ऐं FM 101 जी जेको बि साल आहे उहो इंतिहाई मुंहिंजो बहितरीनु साल आहे। रेडियो पाकिस्तान भिटशाह जो जेको क़याम आहे, रिकॉर्ड जी ॻाल्हि आहे, त आउं ई उनखे कंडक्ट में कयो। वज़ीर आज़म मुल्क जो हुयो। असां भिटशाह जो नालो आवाम में वञे, क़ुरान शरीफ़ जी हवा हिन वादीअ मां, हिन नगरीअ मां, भिटशाह मां गूंजे असांजे पंहिंजे रेडियो पाकिस्तान जे तरफ़ां। हुन उथण सां वज़ीर आज़म साहब ऐलान कयो त रेडियो पाकिस्तान भिटशाह था ॾियूं। इहा रिकॉर्ड जी ॻाल्हि आहे जेका मौजूदु आहे। त मूं जॾहिं डिप्टी कंट्रोलर ऐं कराचीअ ते FM 101 ते थियुसि, त पोइ हैदराबाद ते स्पेस बि थियो। अनीसुर रहमान साहब जिन जाइ छॾी पे, होॾां रेडियो पाकिस्तान भिटशाह ठही वई। त मूं पंहिंजे डायरेक्टर जनरल जेके चयो त मूंखे
ऐं चाहे थो त भिक्षा असांजे ई कोशिशुनि सां जी, थिए त आउं हुनजो पहिरियों डायरेक्टर थियां त हुननि चयो त न असीं तोखे इन खां बि वॾी स्टेशन था ॾियूं। इहा कुदरत जी महिरबानी आहे। हुननि मूं कॾहिं ज़िंदगीअ में ख़्वाब में बि न ॾिठो, ऐं जॾहिं आउं प्रोड्यूसर प्रोग्राम मैनेजर डिप्टी कंट्रोलर थियुसि त मूं इहो कॾहिं बि न सोचियो त आउं सिंध जी वॾे में वॾी जेका स्टेशन आहे उहा हैदराबाद आहे, मूंखे उनजो डिप्टी कंट्रोलर जी हैसियत में जेका कंट्रोलर लेवल जी स्टेशन आहे मूंखे डायरेक्टर कयो वेंदो त मूंखे उते रखियो वियो। ऐं तमामु जल्द मुर्तज़ा असांजा सोलंकी साहिब जिन हुया, शायदि ख़बर हो त ही इल्मु अदब कुझु शाह लतीफ़ शेख अयाज़, त मूंखे उन्हनि कंट्रोलर कयो, डिप्टी कंट्रोलर मां उन्हनि मूंखे तमामु जल्द कंट्रोलर करे छॾियो। ऐं तव्हांखे हैरत थींदी त पाकिस्तान ब्रॉडकास्टिंग जी तारीख़ में इहा रिकॉर्ड जी ॻाल्हि आहे त सिर्फ़ु 3 महीननि जे अंदरि अंदरि मुंहिंजो प्रोबेशनरी पीरियड ख़तमु थियो, जेको कंहिंजो न आहे थियो। त इहो फेवर अलाए जे किथां मिलियो, अलाए कीअं ॾिनो। तव्हां नेक नियती सां कमु कयो था, अलाह साईं तव्हां मां राज़ी हो ऐं तव्हां जिते चाहियो तव्हां उते ई घणो अरसो रहियो। ऐं इहा मूंखे यादि आहे त पहिरीं जॾहिं रेडियो पाकिस्तान भिटशा जी सालगिरह थिए थी त तव्हां असां सभु ऐं इब्राहिम जोयो साहिबु असां गॾु हलूं था उते। तव्हां रेडियो पाकिस्तान हैदराबाद ते उहो को फॉर्मेट न आहे जंहिं ते तव्हां कमु न कयो, जे गीतनि भरी कहाणी हुजे, सुबह में रण, ड्रामो, इहे सभु तव्हां कया। कहिड़नि फ़नकारनि खे तव्हां रिकॉर्ड कयो, तव्हांखे मौक़ो मिलियो, छाकाणि त घणो अरसो तव्हां म्यूज़िक जा प्रोड्यूसर रहियो। ऐं सिर्फ़ु 2-3 जा नाला वठां थो जिन खे मूंखे रिकॉर्ड करण जो मौक़ो न मिलियो, छाकाणि त उहो मूंखां पहिरीं गुज़ारे विया हुआ। यानी सिंध में जेकॾहिं तव्हीं कंहिं बि वॾे आर्टिस्ट जो नालो वठो, मूं हुनखे रिकॉर्ड कयो आहे हिन ई स्टूडियो में जिते तव्हीं वेठा आहियो। बिल्कुलु। मास्टर मोहम्मद इब्राहिम, छाकाणि त उहो 77-78 धारे ॿुधोमि त गुज़ारे वियो, मुंहिंजे हुजण जे करे उहो न हो। उस्ताद मंज़ूर अली ख़ान 1980 धारे गुज़ारे, उहो न हो। बाक़ी उस्ताद मोहम्मद जुमन, आबिदा परवीन, मोहम्मद यूसुफ, वहीद अली, गुलज़ार अली, वॾो गुलज़ार अली सांगड़ाई, ऐं कंहिंजो नालो वठां, कंहिंखे रहायां त ही जेका हीअ जेका आख़िरी टही आहे अदी आबिदा ऐं उस्ताद मोहम्मद जुमन खां वठी सनम मारवी, जी ज़रीना जूं त ला तइदाद रिकॉर्डिंग्स आहिनि, तमामु घणी मोहबतूं रहियूं त मूं सभिनी खे ऐं रिकॉर्ड कयो। ऐं ॿियो जेको आउं क्रेडिट खणणु चाहींदुसि त रेडियो पाकिस्तान में छा हो त हिकिड़ो ट्रेडिशन हुयो त अॻे हूंदो हो त शाइर जा 50 कलाम हूंदा, उहा हिकिड़ी कमेटी असेस कंदी, असां त चुपचाप कंहिंखे ख़बर बि कान पवंदी त अयाज़ गुल खे पिया रिकॉर्ड कयूं, अदल सूमरे खे, ज़ुल्फ़िकार खे, साईंदास सांद खे, माठीणे ओठे खे, केतिरनि जा शाइरनि जा नाला वठां, उस्ताद नियाज़ हुसैन, फेरोज़ गुल, उस्ताद मोहम्मद जुमन, अमानत गुल, इवन ग़ुलाम अली मौसीकार जेको फिल्म जो हो, असां सभिनी खे उन्हनि जी मशावरत सां असां उन्हनि खे रिकॉर्ड कयो। ऐं शुक्र अल्हम्दुलिल्लाह उहे घणा आइटम उन्हनि मां पॉपुलर थिया, मशहूरु थिया, ऐं कई आर्टिस्टनि जी जूं ज़िंदगियूं बि ठही वयूं बिकॉज़ ऑफ असांजे रिकॉर्डिंग में रेडियो पाकिस्तान हैदराबाद जे करे। बिल्कुलु साईं, उहा ॻाल्हि मूं इब्तिदा में कई त तव्हांजे हथां जेके बि आर्टिस्ट अप्रूव थिया, चाहे उहे कंपेयर अनाउंसर या फ़नकार हुजनि, अॼु उहे तमामु शोहरत ते आहिनि, तमामु वॾो नालो आहे उन्हनि जो मौसीक़ीअ में, पर पोइ बि क्रेडिट अगरि असां ॾियूं था त उहो तव्हांजो आहे, उहो तव्हांजी महिनत आहे ऐं वसीलो बणियो आहे उन्हनि जे लाइ, पर इदारो हीअ ई आहे, हीअ अज़ीम इदारो आहे जंहिं उनखे नालो ॾिनो आहे। तव्हांजे दौर में जॾहिं तव्हां हिते स्टेशन डायरेक्टर आहियो त असां इन बिल्डिंग खे असां ईअं ॾिठोसीं त रोज़ु तमामु घणा अदीब, तमामु घणा लेखक, ख़ासि तौर ते तव्हांजो कमिरो अदीबनि सां भरियल असांखे मिलियो। उहो अदबी संगत प्रोग्राम हुजे, रतीअ जी रिहाण हुजे, जंहिंमें नवां नवां इंटरव्यूज़, नयूं नयूं ॻाल्हियूं, हुन में ज़िंदगीअ जो को अहिड़ो वाक़ियो जेको रेडियो सां मुंसलिक हुजे, जेको तव्हांखे यादि हुजे ऐं तव्हां कॾहिं हुनखे अकेलाई में वेही सोचींदा हुजो। वाक़िअनि जी ॻाल्हि त मुंहिंजी जेको हिन इदारे सां दिलचस्पी, छाकाणि त हीउ मुंहिंजे पसंदि जो इदारो हो। ऐं तव्हांखे हिकिड़ी ॾुख जी हिकिड़ी ख़ुशी जी ॻाल्हि थो ॿुधायां। मिसाल तौर ते अम्मा गुज़ारे वई त 3 ॾींहंनि खां पोइ चौथे ॾींहं ते अची वियुसि वापसि। हालांकि मूंखे अञा उते वेहणु घुरिजे आहे जिते पंहिंजी इमाम बारगाह जिते तॾो थियल आहे, ऐं मुंहिंजी माउ आहे जेका मुंहिंजी अज़ीज़ तरीन हस्ती आहे। पर चवां त हीअ कम जेके मुंहिंजे हिसे जा आहिनि, इहे ॿिया दोस्त पिया था वीचारा कनि जेके ख़ुदि बि ओवरलोड आहिनि। अच्छा, उनखां पोइ तव्हां शादीअ खां पोइ तव्हांखे घटि में घटि 15 ॾींहं त मोकल मिली सघे थी न, त तव्हां आर कयो, शादी इंजॉय कयो। ऐं हिकिड़ो त शादी वरी थी बि सिकी पिनी त देरि ताईं तव्हांखे घरु रहणु घुरिजे। मुंहिंजी ज़ाल दुर्दाना बेगम अॼु ताईं मूंखे मेणा ॾींदी आहे त तूं 3 ॾींहं बि घर में कोन वेठे, ऐं अञा दावतूं पियूं थियनि, तूं हर पंहिंजी ड्यूटीअ ते हलियो वियो आहीं।
त इहो हिकिड़ो ख़ुशीअ जो हिकिड़ो ॾुख जा इहे ॿई आहिनि। वॾे में वॾा वाक़िया इहे ई आहिनि त मूं सुबुह जो जीअं ऑफिस में ईंदो हुउसि, हा ॾिसो तव्हीं चवंदो त सुबुह जो त सभु था अचनि, ऐं सुबुह खां अॻु में ईंदो हुउसि। बिल्कुलु छो इन करे ईंदो हुउसि जो सुबुह महिरान प्रोग्राम बिल्कुलु, ऐं तव्हां प्रोड्यूसर हो कंपेयर, तव्हां बिल्कुलु स्टूडियो में मौजूदु हूंदा हुयो, उहो असांजी मौजूदगीअ में उहो सॼो प्रोग्राम थींदो हो। स्क्रिप्ट लिखंदा हुआसीं, लिखाईंदा हुआसीं, उहो पोइ असांजा प्रोग्राम मैनेजर हिकिड़ो ॾींहुं अॻु में वेट कंदा हुआ त आऊं 7:30 बजे अची वेंदो हुउसि। ऐं जॾहिं राति जो कॉरिडोर में ऊंधाई थी वेंदी, ऐं हिते जिते असीं वेठा आहियूं हिते बि जेको चवंदा त राति जो पियाना ऐं हारमोनियम वॼनि था, पाणे वॼंदा आहिनि। त आऊं उन्हनि जे एडिटिंग डबिंग रूम में हिते कॾहिं वेठो आहियां अकेलो लिखणु पढ़ण जे करे, त मथे मच्छर थी वेंदा ऑफिस में, त आऊं हिते लाइट ॿारे अची पंहिंजो कमु कंदो हुउसि, प्रूफ ॾिसंदो हुउसि, कुझु न कुझु स्क्रिप्ट्स वेही लिखंदो हुउसि। त जॾहिं राति जा 9 थींदा हुआ न, तॾहिं हू त ॿार त राति जॾहिं शाम जा वॼंदा 5 त हुते विझंदुसि सुहिणा संज, पर हिते त राति जा 9, 10 अंधेरो, पोइ घर वेंदो हुउसि। त माना मुंहिंजी ज़िंदगीअ जा 35 खां 38 साल हिन इदारे जे दरो दीवार में रहिया आहिनि। सामिन खे मां इहा ख़ुशीअ जी ॻाल्हि जे तसलसल सां ॿुधाईंदो हलां त इतफ़ाक़ सां जंहिं ॾींहुं मुंहिंजी शादी हुई उन ॾींहुं बि तव्हां मूंखे यादि आहे तव्हां स्टेशन डायरेक्टर हुयो हिन ई यूनिट ते, उन ॾींहुं बि मां प्रोग्राम हेलो रेडियो हैदराबाद ॾियणु आयो हुउसि, ऐं पोइ मुंहिंजो निकाह थियो आहे। हाणे साईं इन रेडियो में तव्हां जॾहिं डायरेक्टर जी हैसियत सां आहियो त हिकिड़ा तमामु वॾा कम थिया आहिनि, डिजिटल थी आहे लाइब्रेरी, जेके टैप्स ऐं कैसेट्स जेके हुयूं उहे तक़रीबन डाउनलोड थियूं कंप्यूटर ते, ऐं ड्रामा जेको तमामु वॾो हिकिड़ो मवादु तव्हां कमु कंदा हलियो, पर उहो कमु एॾो वॾो कमु आहे शायदि तव्हांखे अॼु बि महसूसु न थींदो हुजे, पर पढ़ण ऐं ॿुधण वारे खे ख़बर पए थी त इहो तमामु वॾो कमु आहे। 3 जुल्द जेके तव्हां तरतीब कया रेडियो जी तारीख़ जा, इहो तमामु वॾो कमु आहे। इहो ख़्यालु तव्हांखे कीअं आयो त हुनखे तरतीब? ॾिसो, जॾहिं तव्हीं प्रोड्यूसर आहियो न, त पोइ इंतिज़ामी मामलनि में तव्हां बेख्तियार आहियो, तव्हां कुझु बि नथा करे सघो। चवंदा छो पिया कयो, तव्हांखे कंहिं चयो आहे? तव्हां सीनियर प्रोड्यूसर थियो तॾहिं बि तव्हीं ग़ैर मामूली कम जेके तव्हांजे असाइनमेंट में न आहिनि, उहे उन्हनि जो अख़्तियार तव्हां वटि न आहे, तव्हां नथा करे सघो। उजोगो में घर वेही कयो था, करियो भले। वरी तव्हां प्रोग्राम मैनेजर थियो था तॾहिं बि तव्हां नथा करे सघो, डिप्टी कंट्रोलर रहियो था तॾहिं बि नथा करे सघो। पर असल में जॾहिं तव्हीं ऑल इन ऑल था थियो, त पोइ मूं सोचियो त जेकॾहिं मूं में जेको कुदरत शऊर ॾिनो आहे, उहो छा शऊर ॾिनो आहे त कलीज बेग फाइल में हिकिड़ो ख़त संभालियो आहे, इहो मूंखे विरसे में मिलियो आहे त शयुनि जी प्रिजर्वेशन। छाकाणि त असीं अॼु आहियूं, सुभाणे जिब्रान कोन हूंदा। मीर अनीसर जो शेर है त जो जिंदा है वो मौत की तकलीफ़ सहेगा, जब अहमद मुरसल न रहे कौन रहेगा। त तव्हां 65, 68, 40, 70, 80 नेठि तव्हांखे हिन दुनिया मां वञिणो आहे। त मूं सोचियो त हाणे जॾहिं मूंखे कुदरत हिन इदारे ही हिकिड़ो अहम वॾो कल्चरल इदारो आहे, ही वॾो बुनियादु विझंदड़ इदारो आहे, मीडिया आहे रेडियो पाकिस्तान, जंहिं वटि सभु कुझु आहे, तारीख़ आहे, तमदुन आहे, कल्चर आहे, म्यूज़िक आहे, इंस्ट्रूमेंटल म्यूज़िक आहे, वोकल म्यूज़िक आहे, ख़ज़ाना भरिया पिया आहिनि। जॾहिं मूं चौधारी निगाह विधी त ही त जेकी मूंखां अॻु में हा उहे त ड्यूटी करे हलिया पिया। उहो कमु जेको सुभाणे जे तारीख़ जे लाइ, सुभाणे जे नसलनि जे लाइ, उनखे बि त संभालणु घुरिजे। पर छाकाणि त आउं हिकिड़े अहिड़े ख़ानदान मां आयुसि जंहिं वटि इहो छा हो, शऊर हो। पहिरियों इहे शयूं मौजूदु हुयूं। उन्हनि हाणे जीअं जीअं ज़मानो वञे पियो, तव्हां ॾिसो त मॉडर्नाइज़ थींदा पिया वञो हर शइ में, ऐं तव्हांखे पुराणियुनि शयुनि खे तव्हीं छॾींदा वञो त इहे कंहिं कम जूं कोन्हनि, पर असल में उहे ई कम जूं आहिनि। त पोइ मूं सभ खां अवल रिटन, छो त जेको लिखियलु लफ़्ज़ आहे उहो शऊर आहे, उहो सदियुनि जूं सदियूं तव्हांखे हिन वक़्तु पिक्टोरियल लैंग्वेज जेका हले पई मोहजे दड़े जी, अञा 2.5 सफ़र पई थिए, तव्हां जॾहिं दरियाफ़्त थींदी तव्हांखे ख़बर पवंदी छा ज़माना। बिल्कुलु। त मूं सोचियो त ही हिन इदारे ते ब्रोशर्स में त तारुफ़ लिखियल आहिनि सालाना, पर मूं चयो त ही MB अंसारी साहिबु, साईं मुराद अली मिर्ज़ा साहिबु, मुमताज़ मिर्ज़ा साहिबु, कंहिंजी शख़्सियतुनि जो ज़िक्र कबो त बसि गिला तइदाद ॻाल्हियूं आहिनि। त उन्हनि सभिनी जेके हयात बचियल आहिनि, उन्हनि खां उनजो मेमायर्स लिखायो त कहिड़ा माण्हू हुआ, छा शाह अहमद नाबीना छा हो, मिस्री ख़ान जमाली छा हो, ख़मीसो ख़ान केरु हो, मास्टर मोहम्मद इब्राहिम केरु हो, प्रोड्यूसर केरु हो, मंज़ूर नक़वी साहिबु केरु हो, मोहम्मद ख़ान गनी केरु हो, अमर जलील केरु हो, आगा सलीम केरु हो, हिकु खां हिकु माण्हू अमुल माणिक आहिनि। पोइ उन्हनि जिन खे हयात हुआ, उन्हनि सभिनी खां मूं पंहिंजे पूरे दौर जी तारीख़ लिखाई, ऐं रेडियो हैदराबाद जे उनवान सां 1200 सुफ़ा, 2 सिंधीअ में हिकिड़ो उर्दू में। पर उन खां पोइ ही रिकॉर्ड जी ॻाल्हि आहे त मूंखे ख़्यालु थियो त ही जेका असांजूं टेपूं टुटनि पियूं, छाकाणि त पाण हिकिड़ो वक़्तु आहे ख़राबु थियनि पियूं स्कूल रिकॉर्डिंग्स जेके 1955 जूं खोल त टुटे पई, ऐं ही जेके बाक़ी बचियल असासो आहे जेको वरी असांजे ज़माने में इहो बि ईंदड़ 15-20 सालनि में खोल त टुटी पवंदो।
इन करे छाकाणि त उनखे मुनासिब टेम्परेचर वग़ैरह कोन पियो मिले त उहे तक़रीबन 5,000 जे लॻभॻि आहिनि नंढियूं वॾियूं टेपूं हुयूं जेके हाणे आउं स्टेशन डायरेक्टर आहियां, हाणे आउं मूड़ीअ जो मालिक आहियां, मुंहिंजे हथ में सभु कुझु आहे, मूंखे केर बि कुझु नथो चई सघे। त पोइ मूं इन्हनि सभिनी शयुनि में हथु विधो, डिजिटलाइज़ कयो उनखे, निज़ाम सहतो हिकिड़ो छोकिरो नौजवान विहारियोसीं उनखे। पोइ गॾोगॾु वरी जॾहिं उहो सभु टेपूं डिजिटलाइज़ थी वियूं त हाणे उहो बायफर्केट कीअं थियनि, मुख़्तलिफ़ फोल्डर्स में उहे डाउनलोड कयूंसीं त हिकिड़ो उहो कमु पोइ असां उहो कंदो वियासीं। हमीद आख़ूं साहिब खे मूं आइडिया ॾिनो, साईं आऊं हुनखे कैटलॉग ठाहियां, हुन 5 लख रुपया ॾेई छॾिया, उन मां असां उहो कैटलॉग ठाराए वरितो जेको डॉक्यूमेंट आहे। ऐं जिब्रान आऊं तव्हांजो बि थोराइतो आहियां हिकु तमामु, छाकाणि त रिकॉर्ड जी ॻाल्हि आहे, असां शाह लतीफ़ जो उर्दू में जेको रिसालो आहे, आगा सलीम साहब जो जेको रिसालो थियल आहे, नूर अज़र जाफ़री साहब जी आवाज़ में 2-3 साल मूंखे लॻा। उहो एडिटिंग उन में जाम हुई, जेके जिब्रान जी ॿियनि दोस्तनि जी असां तवसुस सां उनखे पंहिंजे फोल्डर में एडिट करे ऐं पूरो सजाए ठाहे उनजे मुआग तारुफ़नि सां माशाअल्लाह उहो रखियो आहे। त ईंदड़ वक़्त में जेकॾहिं उहो कॾहिं उर्दूअ में जॾहिं ज़रूरत पए थी त उहो हलंदो रहे थो। त हाणे एतिरा हज़ारे मरसिया आहिनि, नोआ आहिनि, उन सभिनी खे बि असां, छाकाणि त उहो बि करणा आहिनि, बिल्कुलु, छाकाणि उहे बि असांखे मुहर्रमुल हराम में उनजी ज़रूरतूं आहिनि। त ईअं इहो कमु थींदो वियो आहे। साईं, इहा हिकिड़े रिकॉर्ड जी ॻाल्हि जीअं तव्हां कई त इहा बि आउं सामाइन खे ॿुधाईंदो हलां त तव्हां सां गॾु जेतिरो बि वक़्तु कमु कयो उन मूं तव्हां खां तमामु घणो सिखियो। एतिरो वॾो कमु त अॼु तव्हां ॾिसो था त जेका म्यूज़िक हले थी, जेके कलाम आइटम तव्हां सामाइन ॿुधो पिया, इहे तक़रीबन डिजिटलाइज़ थियल आहिनि। असीं जेके रिकॉर्डिंग्स कयूं पिया, इहे हाणे कंप्यूटर ते थियनि पियूं। इहे सभु नसीम रज़ा साहब जे ज़माने में थियूं। जेके रिकॉर्डिंग्स पहिरियों स्पूल ते थींदियूं, कैसेट्स ते थींदियूं, हाणे कंप्यूटर ते रिकॉर्ड करे हिकिड़ी नंढड़ी USB में खणी लैपटॉप्स ते असां एडिट करे ॾेई था छॾियूं। न त हिकिड़ो ज़मानो आहे त जॾहिं ड्रामो रिकॉर्ड थिए थो ऐं रिप्रोड्यूसर मशीन ते कलाकनि जा कलाक लॻी था वञनि कंहिं हिकिड़े प्रोग्राम, कंहिं ड्रामे खे ठाहिण में, ऐं जॾहिं इलियास रज़ा सूती असरात वरी उन में साउंड इफेक्ट ॾे। अॼु उहो दौरु आहे, इहो सभु नसीब मिर्ज़ा साहब जे क्रेडिट ते आहे त असीं साउंड इफेक्ट्स बि इंटरनेट तां खणी तकड़ में हिकिड़े झट में उहे ठाहे था वठूं। उनखां पोइ नसीब मिर्ज़ा साहब तव्हां एॾो वॾो कमु कयो जेको 3 जुल्दनि में असांजे केतिरनि ई सामाइन जी लाइब्रेरियुनि में मौजूदु आहे, जंहिंमें तव्हां हेॾो वॾो कमु कयो आहे। कैटलॉग खे किताबी सूरत में आणणु इहो हिकिड़ो तमामु वॾो कमु आहे, जंहिं ते मां सम्झां थो त उनजे हर बाब ते MPhil PhD थी सघे थी। एतिरो वॾो कमु तव्हां कयो आहे। जिब्रान आऊं बसि चवां थो त असांजे ॿियनि कलीग्स बि जिन खे जेको कमु आयो आहे या जंहिं वटि जेतिरो बि पोटेंशियल हो उहो उन एज़ डायरेक्टर उहो पंहिंजे पंहिंजे हिसे जो कयो आहे। मूं सोचियो त डॉक्टर इलियास इश्की साहब हिन स्टेशन जो इंतिहाई मुदबिर दानाओ स्टेशन डायरेक्टर आहे, जंहिं शाह लतीफ़ जो रिसालो सिंधीअ में तहत लफ़्ज़ साले मोहम्मद शाह साहब जा उन, छाकाणि त स्टेशन डायरेक्टर जो बि आइडिया हो जहांगीर कुरैशी ऐं अनवर बलो साहब हुन में कमु कयो एज़ प्रोड्यूसर। त मूं सोचियो त असांजी जेका मथे बुक्स जी लाइब्रेरी आहे, तव्हां ॾिसंदो त अॼु बि उनजी तस्वीर लॻी पई आहे, असां उनजो नालो नॉमिनेट कराए डेडिकेट कयो। एम्बियंस सां जेको असांजो वॾो हींअर फंक्शन हॉल आहे, त आहे त हॉल आहे न, ख़ाली पियो आहे। असां उनखे ॿाहिरां उनखे उनजी निशानदेही कई त एम्बियंस सारी हॉल। असां उहो अॼु तव्हां दावत कार्ड लिखंदो त फंक्शन तव्हांजो आहे एम्बियंस सारी हॉल में। बिल्कुलु, त हिकिड़ो वण पोखबो आहे त जन्नत में वञिबो आहे। बिल्कुलु, तव्हां केतिरा ई वण पोखाया अथई। असांजी जेका बि स्टेशन जी प्रेमिसिस आहे 400-450 वण आहिनि, जिन में हाणे जेके वञी 100-125 छांव पिया ॾियनि, मेवो पिया ॾियनि, उन्हनि में अंबनि जा वण सभु मूं पोखिया आहिनि, चीकूअ जा वण सभु मूं पोखाया आहिनि, अंजीर जा वण सभु मूं पोखराया आहिनि, ज़ैतून जा वण पुठियां लॻल आहिनि, उनजी थोरी निगहदाश्त घटि आहे। फ्रूट सभु ॾियनि पिया ऐं माशाअल्लाह असांजो अॻु में वण हुआ कुझु सरें जा, कुझु निमुनि जा, पर उन्हनि में फ्रूट कोन हो। पर उहो सॼो फ्रूट जेको आहे उहो जेको असां ऐं माशाअल्लाह जेके मुंहिंजा 8 साल हुआ न, वण को मूं पाण थोरी पोखिया आहिनि, वण वॾनि इमदाद हुसैन पोखिया आहिनि, आगा सलीम ज़ेब सिंधीअ पोखिया आहिनि, अली काज़ी साहब पोखिया आहिनि, नासते पोखिया आहिनि, असाक समेजे पोखिया आहिनि, अदी माता महबूब पोखिया आहिनि, महबूब शेख पोखिया आहिनि। हाणे इहे वटवा त नाला ज़बरदस्त आहिनि ऐं हर वण उन्हनि जो पोखियल आहे, वॾियुनि हस्तियुनि जो पोखियल आहे। आख़िरी ॻाल्हि जेका अञा थियण वारी आहे, जेका थींदी, त उहो 2500 फोटा स्कैन थियल आहिनि, बिल्कुलु, जेके डिज़ाइन थियल आहिनि, कैप्शन सां तयार आहिनि, अंग्रेज़ी में असांजे प्रीफेस सां तयार आहिनि। उहो उनजे लाइ असांखे सरमायो खपे थो 5-8 लख रुपया, जेके असांखे फ़िलहालु, छाकाणि त रिटायर थी वियुसि, पर इनशाअल्लाह अल्लाह कंदो त को अहिड़ो ज़रियो पैदा थींदो मुंहिंजी ज़िंदगीअ में। उहो 2 वॉल्यूम्स में एल्बम में रॉयल साइज़ जो ठहियल ठुकियल एल्बम में, जंहिं 1955 खां वठी 2015 ताईं जो जेको सफ़र आहे, नाया फोटो
नायाब फोटू आहिनि, टॉकर केरु आहिनि, वाह। ॻाइणा केरु आहिनि, रागी केरु आहिनि, ओबीस केरु आहिनि, प्रोड्यूसर कहिड़ा आहिनि, राइटर कहिड़ा आहिनि। हिकिड़ी वॾी पैनोरामा आहे उन एल्बम में। त मां चाहींदुसि त अहिड़ा करे छपिजे। रेडियो वॾो शाहूकार हो, बिल्कुलु। त मूं ईअं कोन चयो त आउं शाहूकार आहियां, मूं हुनजी ॿुधायो त हीउ पेशकश करे ॿुधायो त हीउ इदारो हेॾो हेॾो शाहूकार आहे। बिल्कुलु। तव्हां जेतिरो बि अरसो रहियो उनखां वॾो तव्हां हिते कमु कयो आहे ऐं अॼु ॾींहं ताईं तव्हां मुंसलिक आहियो, केतिरा ई प्रोग्राम्स तव्हां कयो पिया ऐं साम्हूं तव्हां सां प्यार बि कनि था। हलूं था तव्हांजे ज़ाती ज़िंदगी जे पासे, त तव्हां पाण में केतिरा भाउर भेणूं? असीं पाण में 8 भेण भाउर आहियूं। अच्छा। 6 भेनरूं आहिनि असांजूं ऐं असीं 3 भाउर आहियूं। वॾी मुंहिंजी भेण सुरैया आबिद हुसैन मिर्ज़ा, असांजे मिर्ज़ा ख़ुसरो बे ख़ानदान जी पगदार जी घरवारी आहे, उनजी इंतकाल थी वियो आहे। उहो मशहद मुक़दस में इमाम रज़ा जे रोज़े जे सहन में हिन वक़्तु आरामी आहे। उनखां पोइ मुंहिंजो ॿियो नंबर भाउ अमार अली मिर्ज़ा आहे, उहो उनजो इंतकाल थी वियो आहे हार्ट अटैक जे करे। मुंहिंजी टी भेण नीलोफर आहे, जेका जस्टिस ज़ाकिर हुसैन मिर्ज़ा जी घरवारी आहे। उनखां पोइ मुंहिंजी भेण जो नालो रशीदा बेगम आहे, उहा बि उनजो इंतकाल थी वियो आहे। उनखां पोइ मुंहिंजी भेण नफ़ीस फ़ातिमा आहे, उहा माशाल्लाह हयात आहे। उनखां पोइ मुंहिंजो भाउ मंसूर मिर्ज़ा आहे, अलाह साईं उनखे हयाती ॾे, उहो आहे, उन LLB कयल आहे ऐं थोरो घणो पंहिंजी बाग़बानी जो कमु करे थो। उनखां पोइ मुंहिंजी भेण नरगिस मिर्ज़ा आहे, उहा माशाल्लाह MAd BAd HSD जी हैसियत में रही माशाल्लाह। ऐं हाणे असीं सभु गॾु रहूं था जॉइंट फैमिली में। उनखां पोइ नसीर आहियां ऐं मूंखां पोइ नंढी भेण सोसन मिर्ज़ा आहे, उनखे मूं वांगुरु लिखणु पढ़ण जो शौक़ु हो, पर उहा असांजे विच में हाणे न आहे। भाउरनि मां असांजो हिकिड़ो भाउ अमार अली इंतकाल करे वियो आहे, जॾहिं त असांजी वॾी भेण सुरैया आबिद हुसैन, उनखां पोइ रशीदा रफ़ीक ऐं सोसन, इहे असांजी 3 भेनरूं इंतकाल करे वई। तव्हां असांजे साम्हूं सां पहिरियों ई ज़िक्र करे चुका आहियो त तव्हां ज़िंदगीअ में प्यार बि कयो, उनखां पोइ तव्हां जॾहिं शादी कयो था त उहा शादी भला अरेंज मैरिज या लव मैरिज? जिब्रान, त आउं चाहियां त अहिड़ा प्यार करे सघां थो जितां मूंखे ओतिरो ई रिस्पॉन्स मिले जेतिरो आउं पियो कयां। त पर जॾहिं बदनसीबी जी ॻाल्हि थो कयां त मूं माना रेडियो में बि चाहियो, नाला हाणे वठण त ज़रूरी कोन आहिनि, अलाह साईं उन्हनि खे हयाती ॾे, उहो मूं वांगुरु हाणे झूरम झूर थींदा। मूं शादीअ जी ख़्वाहिश कई हुई, पर ॾिठुमि त मुंहिंजो प्यारु आहे उतां हुन पासे प्यारु कोन हुयो। अच्छा। वरी ॿी बि हिकिड़ी ख़ातून हुई रेडियो में, उहा बि मुंहिंजो दिलि चाहियो त आउं हुन सां शादी कयां, त जेको मुंहिंजी शादीअ जी उमिरि आहे न, उहा जेका उहा निकिरंदी भरिजी आई आहे। त नेठि मुंहिंजी अमड़ जेका आहे सा, उन पंहिंजे मुंहिंजे नानाणनि में हिकिड़ी छोकिरी अहिड़ी ॻोल्ही जेका मूं कॾहिं ॾिठी कान हुई जी। ऐं आउं इहा ॻाल्हि हाणे त सॼी दुनिया खे ख़बर पइजी वई आहे। सदर में रहनि था मुंहिंजा नानाणा, त उहो मूंखे जॾहिं वठी हली, छाकाणि त उहो मुंहिंजे मारोट जी धीउ आहे। अच्छा। दुर्दाना बेगम जेका आहे उहा मुंहिंजे मारोट जी धीउ आहे। त उहा अम्मा जॾहिं त रिक्शा में आयासीं, हाणे त माशाल्लाह गाॾियूं वाॾियूं आहिनि, सभु कुझु अलाह जो शुक्र आहे त पाण सुठनि उहिदनि ते आयासीं, 20 ग्रेड्स मां हितां रिटायर थियासीं। पोइ अम्मा खे आउं रिक्शा में वठी वियुसि सदर में, त उन दरवाज़ो बि उन ख़ातून ई खोलियो, मूंखे ख़बर ई त इहो उहा ई आहे। फोटो मूंखे ॾिठल हो हुनजो, हुओ मूंखे मखज़न रेड टेलीविज़न ते, तव्हांखे ख़बर आहे त मूं पंहिंजी ज़िंदगीअ में शर्मीलेपण जे बावजूदि बि सॼी ज़िंदगी मीडिया ते ॾिनी आहे। आउं हीअं वेठो आहियां सिंधी टोपी पाए ऐं वेठो प्रोग्राम करे, मखज़न सिंध सिंगार ऐं अलाए जे छा, उनजो तइदाद त एतिरो आहे जो आउं ॿुधाए नथो सघां त मूं केतिरो PTV ते ऐं प्राइवेट चैनलनि ते एज़ एंकर या एज़ कंपेयर तमामु घणा प्रोग्राम 20-25 सालनि जो मुमताज़ मिर्ज़ा साहिब खां पोइ ऐं शाह लतीफ़ जे स्टेज ते शाह लतीफ़ अवॉर्ड मूंखे मिलियल आहे। ख़ैर अमा दरवाज़ो खड़काया, उहा ख़ातून निकिती जेका मूंखां 12-14 साल नंढी एज में, पर आउं छाकाणि त माना पंहिंजी एज में शायदि थोरो घटि थो नज़र अचां, माना उमिरि चोर उन वक़्तु बि लॻंदो हुओ, जॾहिं जेकॾहिं 34 जो हुउसि त घटि में घटि पोइ 28-29 लॻंदो हुओ। त हू मूंखां 12-14 साल नंढी हुई। त अम्मा जेकॾहिं दरवाज़ो नॉक कयो त उन ई खोलियो, त उन चयो त चाचा अंदरि अचो। त मुंहिंजी माउ मूंखे बाद में ॿुधायो, छाकाणि त रिश्तो वठणु वई हुई न, त हुन चयो ई घोड़ा बवाई, त अम्मा जी अची ॿुधायो हू त तोखे चाचा पई सॾे, हाणे आउं छा वञी हुनजी माउ खे चवां त तुंहिंजी धीअ जे रिश्ते लाइ आई आहियां। हू चवंदी त ॾाॾीअ खे, छो त अम्मा खे ॾाढी सॾींदी न रिश्ते जे हिसाब सां, त चवंदी ॾाॾी खे ख़्याल ई कोन्हे त पंहिंजे पोड़े पुट जे लाइ मुंहिंजो रिश्तो वठणु आई आहे। बहरहाल पोइ लिखियो जो मंझि निराड़, त पोइ उहा दुर्दाना बेगम हिकिड़ी जोड़ींदड़ औरत आहे, हिकिड़ी ठाहींदड़ औरत आहे, घर ॿार हीअं तरतीब सां आउं सम्झां त असांजो घर आहे माशाल्लाह, जेकॾहिं सुठो आहे, असां कार आहे, असां जेकॾहिं ॿारनि जी तालीम आहे, त उहो सभु कुझु
उन्हनि जे मरूने मिनत आहे त दुर्दाना बेगम जे करे आऊं घुमां पियो फंक्शननि में वञा थो पंहिंजे शहर जी कयां थो आवारगी कयां थो फिल्मूं ॾिसां थो दोस्तनि सां ॿाहिरि राति जो इहे मानियूं खावां थो बिल्कुलु पर घर वञा थो त उहो वरी बि मुर्क सां खंदा पेशानीअ सां हाणे सम्झी वई त जहिड़ो बि आहे न मुंहिंजो सुहाग आहे मोहब्बत जी तव्हां ॻाल्हि कई त केतिरा ई नाला ज़ाती तौरु मूंखे बि ख़बर आहिनि जेके मूं कॾहिं बि तव्हां सां ज़िक्र न कया त उहे बि तमामु घणो तव्हां सां प्यारु कंदा आहिनि तव्हां रेडियो जी इमारत सां प्यारु कयो आहे तव्हां रेडियो जी दीवारुनि सां ख़ानदाननि में उनजी शादी थी वई आहे अलाह साईं सभिनी खे ख़ुशि रखंदो ऐं तव्हांजी औलाद मुंहिंजी वॾे में वॾी न्याणी रिदा फातिमा आहे उहा हाणे उनजी शादी थी वई आहे उन इंग्लिश में अंग्रेज़ी लिटरेचर में MA कई आहे मुंहिंजी ॿी न्याणीअ जो नालो सुमाश ज़हरा आहे उन चार्टर अकाउंटेंसी में कई आहे उहा हिन वक़्तु हिकिड़े इदारे में ऑडिटर आहे माशाल्लाह हाणे उनजी मार्च में हींअर सुमाश ज़हरा साहिबा जी शादी थियण वारी आहे उनखां पोइ उन जीअं मूं ॿुधायो त हुन कॉमर्स ऐं पोइ चार्टर अकाउंटेंसी में कई उहा माशाल्लाह ॾाढी इंटेलिजेंट आहे असांजी टियों नंबर असांजी पोइ वरी सिमरा फातिमा आहे उन हाणे पंहिंजी मास्टर्स कंप्लीट कई आहे इंग्लिश में सिंध यूनिवर्सिटीअ मां अला कंदो हुनजी असां जल्दी शादी कराईंदासीं उन खां नंढो शहबाज़ हैदर साहब आहे मोस्ट टैलेंटेड फास्ट में कंप्यूटर IT में उहो पंहिंजी करे पियो हिते पंहिंजे आर्मी पब्लिक मां हुन O लेवल L लेवल खां पोइ हाणे असां परे आहे इस्लामाबाद में रहे थो त उनजी तालीम जो इहो सफ़र आहे त इहा असांजी नंढड़ी फैमिली आहे गॾो गॾु आउं एतिरो चवंदुसि त असीं जॾहिं वीकेंड ते गॾु आहियूं न त ऐं राति जी मानीअ में घणो करे असीं डाइनिंग टेबल आहे जिते असीं राति जी मानी वेही खाऊं था त पोइ मूं पंहिंजे ॿारनि जी इन हिकिड़ी जिब्रान नो हाउ त मुंहिंजो जेको तरीक़ेकार आहे त आउं राति जी मानी ते विहूं था न शाह लतीफ़ शेख अयाज़ इमदाद हुसैनी उनखे नूरुल हुदा शाह मुंहिंजा दोस्त आदिल सुमरो अयाज़ गुल ज़ेब सिंधी तव्हां कंहिंखां पुछंदो कुरतुल हैदर इंतज़ार हुसैन त उन्हनि खे मुंहिंजे ज़ौक़नि जी बि ख़बर आहे ऐं मुंहिंजे किताबनि जी ख़बर आहे ऐं नो हाउ हुननि खे आहे त कलीज बेग छा आहे शाह लतीफ़ छा आहे वग़ैरह वग़ैरह दोस्तनि ॾांहुं चऊं था त तव्हांजा तमामु घणा दोस्त रहिया आहिनि बि मूं जेको तव्हांखे वेझो ॾिठो उहो तारिक आलम अबड़े साहिब सां मूं तव्हांखे तमामु घणो वेझो ॾिठो दोस्तनि जो भरम रहे त चङो कोन मुंहिंजी ज़ुबान खे खोले ताज बलो साहब जो शेर आहे दोस्तनि सां वफ़ाऊं आहिनि असांजूं बेपनाह वफ़ाऊं आहिनि ऐं बिल्कुलु चवां थो त मुंहिंजी इब्तिदा में जॾहिं लिखणु पढ़ण जी दुनिया में आयासीं 20 साल जी ॼमार वारा हुआसीं त लाड़काणे में रज़ाक महर ज़ेब सिंधी वाजिद मुंहिंजा बहितरीनु दोस्त थिया ज़ेब मुंहिंजो बहितरीनु असीं पोइ पाण में कली कपी आहियूं ऐं ॾाढी एतिराम वारो रस्तो छाकाणि त ज़ेब हिकिड़ो रिज़र्व्ड तबियत जो तव्हांजो बाबा आहे इन करे ऐं फ्रैंक थियण जे लाइ असांखे इजाज़त नथो ॾिए असांखे बि इजाज़त न हूंदी आहे अयाज़ गुल में बि साॻी क्वालिटी आहे त तव्हां हुन सां एॾो जल्दी फ्रैंक नथा थी सघो हद हिकिड़ी मुक़ररु थिए थी ऐं तव्हांजी जेसिताईं फ्रैंकनेस न आहे जिब्रान त पोइ दोस्तीअ में लुत्फ़ नथो अचे पोइ तव्हां हिकिड़ी चांहि जे कोप ते हिकिड़ा सुठा त पाण में दोस्त पर तव्हां हिक ॿिए सां राज़ या न्याज़ नथा पिया करे सघो त उहा लेवल मुंहिंजी अदल सुमरे सां आई उन सां हिकु फ्रीक्वेंसी मुंहिंजी मिली यानी अदबी दोस्तनि में ऐं पोइ वरी छाकाणि त अदल परे हो सखर हो न त माया त हुन सां रुलणु पिलणु फिल्मूं ॾिसणु शहर जी आवारगी पर पोइ मूं ॾिठो त तारिक आलम ऐं असीं ॿई हिकिड़े हुन ते ट्रैक ते आहियूं विच में ख़ुदा बख़्श अबड़ो उहो बि पर वरी अतिया दाऊद सां शादी खां वरी पंहिंजे हिकिड़ी ॿी ज़िंदगीअ में हली वियो तारिक आलम बि माना अलाह वारो हिकिड़ो अलॻि लोक हुयो मूंखे बि घरां छूट जाम हुई ऐं देरि ताईं छाकाणि त शादी जे करे त पोइ मुंहिंजो तारिक सां ज़िंदगीअ में अवल आख़िर मुंहिंजो जेको बहितरीनु दोस्त थियो बिल्कुलु ऐं आउं माना मूंखे अकेलो करे वियो आहे ऐं सम्झां थो त पंहिंजी ज़िंदगीअ में जेकॾहिं मां पंहिंजी अम्मा जे लाइ तमामु रड़ियूं करे रोनो हूंदुसि त पोइ ऐं तारिक जे लाइ बिल्कुलु असीं अखियूं ॾिठा शायदि आहियूं हिन ॻाल्हि जा तारिक बि तव्हां सां तमामु घणो प्यारु कयो हालांकि उनजे नावल ॾे असां चऊं था रहिजी वियल मंज़र उनजे अगरि किरदारनि में चऊं था त तव्हां मुख्य किरदारु आहियो तव्हां उन नावल जो पहिरें पैराग्राफ में ई आहियां बिल्कुलु ई तव्हां आहियो छाकाणि त तारिक आलम अबड़े साहिब जूं लिखड़ियूं त यकीननि सभिनीनि पढ़ियूं आहिनि पर शायदि ई कंहिंखे इन नावल जे किरदारनि जी ख़बर हुजे तारिक साहिब सां तव्हां तमामु घणो प्यारु कयो ऐं आख़िरी इंटरव्यू जेको रिकॉर्ड ते आहे तारिक साहिब जो उहो बि तव्हांजो ई थियलु आहे जॾहिं अदीब रिज़वी साहिबु तारिक आलम अबड़े साहिब खे चवे थो त पंहिंजो ख़्यालु कर ट्रीटमेंट कराए त उहो बि तव्हांजो आहे तव्हां सॼी ज़िंदगी रेडियो पाकिस्तान खे ॾिनी लिसनर अॼु जेके तव्हांखे ॿुधनि पिया छा मैसेज ॾींदो आख़िर में आउं हुनखे चवां थो त हू न फ़क़ति पाण रेडियो ॿुधंदा रहनि
पर पंहिंजे औलाद खे बि चवनि त उहे रेडियो ज़रूरु ॿुधनि। रेडियो अॼु बि तव्हांखे टू एंटरटेन, टू एजुकेट, टू इन्फॉर्म अॼु बि हू करे थो, पर लिसनर्स जो तव्हां चओ पिया न त हू पाण बि ॿुधनि ऐं पंहिंजे औलाद खे बि क़ाइल कनि त हू पंहिंजे फुर्सत में रेडियो खे ॿुधंदा रहनि। तव्हांजी साईं वॾी महिरबानी, तव्हां पंहिंजे क़ीमती वक़्त मां असांखे वक़्तु ॾिनो। समीन प्रोग्राम जो वक़्तु बि पंहिंजी पुॼाणी ताईं पहुचे थो। प्रोग्राम जे मेज़बान ऐं पेशकार जिब्रान साहिब खे इन ई दुआउनि सां इजाज़त ॾींदव। शाल जिते हुजो, आबाद हुजो।